मटियारी का खबर शामिल क्यों पिया नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक न्यू सईदाबाद थाने जे अद बारोचो बाग वेझो मंसूरा समेत मटियारी ज़िले में बदमनी ऐं मंशियात जे सरेआम विकिरे खिलाफ़ ऐं पुलिस जी रिवायती सुस्ती खिलाफ़ ॻोठ मंसूरा डेपर जे रहवासियुनि प्रेस क्लब मटियारी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ बदरुद्दीन लाखो, समीलो लाखो, बाबू कोरी, सलाउद्दीन लाखो, इम्तियाज़ कीरियो, नसी कीरियो ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ में सरेआम मंशियात विकिरो कई पिए वञे, जंहिं सबबु इलाइक़े में बदमनी वधी वई आहे। मंशियात फ़रोशन ॻोठ जे शरीफ़ माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मंशियात जे सरेआम विकिरे सबबु ॻोठ जा कई नौजवान मुख़्तलिफ़ मूज़ी मर्ज़नि में वर चढ़ी विया आहिनि। मंसूरा ऐं भरपासे में त हर क़िस्म जी मंशियात मेनपुड़ी, गुटको, चरस, आफ़ीम, कचो शराब सरेआम विकिरो थी रहियो आहे, पर पुलिस मंशियात बंदि कराइण में ऐं अमन अमान क़ाइमु करण में बिल्कुलु नाकाम बणियल आहे।